अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलिकार आऊँ है मारवी थी सबका पेरी शाम का नासी हेडलाइंस। अमीर तरीन मुल्कन में गुरबत वधी आहे, पड़े में रहंदड़ पाकिस्तानी लाइ सहूलतूं पैदा कई वेंदियूं। वज़ीर आज़म इमरान खान इस्लामाबाद में डिजिटल अदायगी वारे निज़ाम रास्ते इफ्तिताही तकरीब खे ख़िताब कंदे चयो 22 करोड़ आवाम मईशत लाइ वॾी ताक़त आहिनि। आम माण्हू बैंक में वञण खां डिॼंदो आहे। राज सां आम माण्हू खे सहूलियत मिलंदी। 22 करोड़ आवाम मां सिर्फ़ 20 लख माण्हू टैक्स ॾियनि था। सिंध असेंबली इजलास जी कार्रवाई इजलास में ॻाल्हाईंदे तवनाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो त सिंध सां ज़्यादती थी रही आहे। अरिड़हं ख़िलाफ़ पिछली ग़ाइब आहे। हुकुमराननि सिंध जा नाहिनि, नई वरी खेनि सिंध सां को लगाव आहे। हिन वक़्त पूरे पाकिस्तान जे माण्हुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे। बिजलीअ जूं क़ीमतूं हर रोज़ वधायूं पियूं वञनि। बिजलीअ जी हिन वक़्त फी यूनिट क़ीमत 22 रुपया आहे। महांगी बिजलीअ जी ज़िम्मेवार वफ़ाक़ी हुकूमत आहे। इमरान खान मुल्क तबाह करे छॾियो। हुकुमराननि रिकॉर्ड कर्ज़ वरिता ऐं अवाम लाइ कुझु न कयो। मुखालिफ़ धुर जे अॻवान शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान खान जे घबराहट संदसि सियासी मुलाक़ातुनि जे करे न आहे। वज़ीर आज़म खे घबराहट मुल्की तबाही समेत ॿियनि इशूज़ ते आहे। कणक, खंड, LNG समेत ॿिनि स्कैंडलनि में खरबे रुपयनि जी करप्शन कई वई। मुल्की नाड़ो ॿिन्ही हथ सां लुटियो वियो। वॾे वज़ीर मादली शाह सां फ्रांसीसी काउंसल जनरल क्रिस्टियन टेस्टूस जी मुलाक़ात। मुतरक़ा लाॻापनि ऐं गॾियल दिलचस्पी मामलनि ते ॻाल्हियूं। मुलाक़ात जे मौक़े ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मादली शाह चयो आहे त सिंध में सीड़पकारी जा वॾा मौक़ा आहिनि। कराची वेझो दाबेची में स्पेशल ज़ोन क़ाइमु थी रहियो आहे। सियाहत में सीड़पकारी थी सघे थी। कोरोना ते बहितर हिकमत अमली सां ज़ाब्तो आंदो आहे। फ्रांसीसी काउंसल जनरल चयो आहे त फ्रांसीसी सीड़पकारी कराची में कमु करणु चाहिनि था। राणा शमीम खिलाफ तौहीन अदालत केस जी अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी। चीफ जस्टिस अतरमुल्ला जी सरबराही में अदालत केस जी ॿुधणी कंदी। गिलगित बल्तिस्तान जो अॻूणो चीफ जज राणा शमीम ऐं अटॉर्नी जनरल अदालत पहुची विया। एहतसाब अदालत लाहौर में शहबाज शरीफ हमजा शहबाज खिलाफ रमज़ान शुगर मिल्स ऐं आशियाना हाउसिंग स्कैंडल केस जी ॿुधणी। एहतसाब अदालत लाहौर जो जज साजिद ऐवान जी अदालत रमज़ान शुगर मिल्स केस जी ॿुधणी 24 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। आशियाना हाउसिंग केस में नेब जा गवाहनि जा बयान कलमबंद। बयाननि ते जरा ईंदड़ ॿुधणीअ ते थींदी। केस जी ॿुधणी 24 फरवरी ताईं मुलतवी कई वई। खबरदार, होशियार, आवाम वधीक महांगाई लाइ रहे तयार। नियाज़ी सरकार पारां पेट्रोल सुभाणे खां वधीक महांगो करण जो ख़दशो। ओगरा समरी पेट्रोलियम डिवीज़न खे मोकिले छॾी। ओगरा पेट्रोल ₹8.5 रुपया फ़ी लीटर ऐं डीज़ल ₹5.5 रुपया फ़ी लीटर महांगो करण जी सिफ़ारिश करे छॾी। हतमी मंज़ूरी वज़ीर आज़म ॾींदो। पेट्रोल मार्केट जे ज़रियनि रूस यूक्रेन जंग जी सूरत में पेट्रोल 200 खां 250 रुपया फ़ी लीटर थियण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। वज़ीर आज़म इमरान खान सुभाणे लाहौर जे दौरे ते पहुचंदो। इमरान खान लाहौर में मुख़्तलिफ़ इजलासनि जी सदारत कंदो। इमरान खान पंजाब जे वॾे वज़ीर ओस्मान बोस्तार ऐं गवर्नर चौधरी सरवर सां बि मुलाक़ातूं कंदो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां ईरान जे घरू वज़ीर जी मुलाक़ात। ISPR मौसम मुलाक़ात दौरान इलाक़ाई सूरतहाल समेत पाक ईरान बॉर्डर की सिक्योरिटी ऐं गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॿे वरिती वई। आर्मी चीफ चयो आहे पाक ईरान बॉर्डर अमन ऐं दोस्तीअ जी सरहद आहे। बॉर्डर ते दहशतगर्द क़ुवतनि खे कंहिं बि सूरत में मज़बूत थियण न ॾींदासीं। नवाब शाह जी पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी में परवीन बिन ते तशद्दुद वारे मामले ते चीफ जस्टिस अहमद अली शेख जी पाण मुरादो नोटिस ते अॼु ॿुधणी।
परवीन रिंद जे चाचे सां गॾु अदालत पहुची वई। अदालत लाॻापियल पुलिस ऑफिसरनि खे मंझंदि 1 वॻे तलब करे रखियो आहे। डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी बनजीराबाद खे ज़ाती हैसियत में तलब करे रखियो आहे। शिकारपुर में हथियारबंदनि फायरिंग करे मस्जिद जे पेश इमाम खे क़त्ल करे छॾियो। शाहीबाग रोड भरिसां हथियारबंदनि बदरुद्दीन राजो ते फायरिंग कई। पुलिस पहुची मक़तूल जमण अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। रुस्तम वेझो कारोकारी जे इल्ज़ाम हेठि नारी ऐं नौजवान क़त्ल। कोर्ट हुरा शहर में जवाबदार दौलत शहर पंहिंजी भेण रुखसाना खे साथियुनि सां गॾिजी क़त्ल करण बाद बिरादरी जे नौजवान 18 वरहे जे शफीक शर खे बंदूक सां फायर करे क़त्ल करे छॾियो। औरत जो लाश गुज़गूह में दफ़न कयो वियो। नौजवान जो लाश वाक़े वारे हंधि पियल। इत्तला बावजूद पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। PSL 7 जे लाहौर में रथियल अॼोके मैच लाइ 100 सैकड़ो माण्हुनि खे स्टेडियम में दाख़िल थियण जी इजाज़त मिली वई। कोरोना जी मुकमल वैक्सीनेशन कराईंदड़नि खे मैच ॾिसण जी इजाज़त मिली वई। लाहौर जे 6 जायुनि तां शौक़ीननि जी सवलाई लाइ स्टेडियम ताईं स्पेशल रूट्स ते 27 फरवरी ताईं बसूं हलंदियूं। शहंशाह गज़ल जे महान शाइर मिर्ज़ा असदुल्ला ख़ान ग़ालिब जी 152 वर्सी मल्हाई पई वञे। अकबराबाद में जनम वठंदड़ मिर्ज़ा ग़ालिब 5 फरवरी 1869 में चांदनी चौक दिल्ली में लाॾाणो करे वियो हो।